बहुत इटो लीमू साईं खुश थे। अस्सलामुअलैकुम गरीब जो संगत छाला खेरा खुशो तबियत सही दो उम्मीद कया सब ठीक हूंदा खेरन रहंदा भाईजान। फर्स्ट ऑफ ऑल असां अॼु रस्ते में कयो आहे व्लॉग स्टार्ट 7-8 ॾींहंनि खां पोइ पंहिंजी रीवो ते घुमंदे बेहतरीन रीवो आहे असांजी। सो सारियुनि जो फसल बिल्कुलु माशाल्लाह सां रेडी थी चुको आहे। सिंध जी सूंहं सारी जो फसल सम्झंदा छो सिंध जी जेका सारी हूंदी आहे न उहा मतिलबु सिंध वारी सारी तमामु पावरफुल हूंदी आहे। जेका पंजाब हेॾे होॾे थींदी आहे न उहा उनखे असां हल्को माल छॾींदा आहियूं। हिते असां वटि थींदो आहे स्पेशल माल सम्झो था। तो वञूं था पंहिंजी रोज़ी तरफ़। ॿी ॻाल्हि हिकिड़ी पंहिंजो ख़ुशी वारी ॻाल्हि आहे उहा तव्हांखे ॿुधायूं नथा, तव्हांखे ॾेखारींदासीं। पोइ ॾिसूं हाणे अॼु था ॾेखारियूं या सुभाणे था ॾेखारियूं। यारनि सां राब्तो न आहे थियो तो चलो चले। ॿी ॻाल्हि त मां हैदराबाद मां डायरेक्ट वरी अची तव्हां बाइक ते थो मिलां। तो जेसि ताईं तव्हां हैदराबाद वारा सीन ॾिसो कुझु असांजे रस्ते वारा तेसि ताईं असां वञी सेलर ते पुॼूं। बाक़ी मौसम खानपुर जी ओए 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 औसम थी वई आहे सफ़ा। बहुत इटो लीमू سبحان الذي سخر لنا هذا وما كنا له مقرنين بين إلى يا الله تولي الظلام. ये संग बहुत बेकार है। संग बहुत ॾिसो कर बाबा दादू कम पटाने था तो संगत पाण फाइनली खानापुर पुॼी वियासीं। साम्हूं समुंडो असांजे वेटिंग में बीठो आहे। असुल में मां तव्हांखे ॿुधायो कोन अहद जो थियो आहे तौर सम्झो था। थोरो मसइलो थियो सुसु में तॾहिं पूछ हल हल जल्दी कर। शे खपे हिनखे शे ते झेड़ो आहे। साईं खुश थे। असांजा जीअं त पाण कमु कयोसीं इलाही कमु रहिजी वियो सफ़ा इलाही सम्झो था न। तव्हांजी सोच आहे सो मतिलबु हैदराबाद मां हफ़्तो रही आयो आहियां 8-9 ॾींहं। उन खां अॻु में बि 2 ॾींहं मां कोन आयुमि। मतिलबु सम्झो त 15 या 12-13 ॾींहंनि जो कमु हुयो जेको पाण कयोसीं काई तारीख़ ताईं 3 तारीख़ ताईं। बाक़ी रहियो 6 ॾींहंनि जो कमु। त बुख लॻी आहे ॾाढी। हिते असां पाण मानी बि कोन खाधीसीं तॾहिं बुख लॻी आहे। असांजो घर वञा लंगर कयां इनशाला आयो भाई।
छहनि ॾींहंनि जो कमु सुभाणे। सो चलो इहो पे मां सां कालू बि बीठो आहे असां सां गॾु। चलो चले हो जाओ। तो संगत जीअं त आज जी ख़ुशी में मां अॼु सेलिब्रेशन थो करे बमन जी। हलो वाह अब घर बेबी पहिरियों हिकिड़ो ॿार मां जो दियां थुक थई बूथ बेस्ता अब समझी उनके वण ॿियो माचिस ॾे न ॿियो मां हिनखे वण ये बस तेज थी वेंदई हाणे परे थी तेज थी वेंदई हस्ते ॾे रहिणी हुजे अरे होने साढ़े करना है सके ओ तेरी दम आस्ते गरम नहीं बस छड़े डुट्टो छड़े मोबाइल मार के परे कर पट्टी न मारे बड़ी मन चई थो न कि हीअं कयां तो संगत वंस मोर अञा हिकिड़ो वरी वॾो हाणे हिकिड़ो बसि मां त उन में मज़ो आहे वॾे में बाबा नैननि में मज़ो न आहे वॾो परे ते वञे थो सुठा ये परे कर गर्मी हिनके बन अरे यो कौन तो निभाया दुआ कर दिया बात करी बस परे उड़गा मेरे बच्चे संगत जीअं त तव्हां असांजी नंढड़ी छोटी सी हुनजी ॻाल्हि वांगुरु पंहिंजो चात फतेह अली खान वांगुरु ये जो छोटा सा ये जो बच्चा सा सरूर है सरूर चढ़े वाला कसम सफ़ा कुछ कमा दिया वीडियो ॾिसी खिली पेट में सूर पइजी वियो। सो तव्हां असांजी इहा हुनजी ॻाल्हि वांगुरु छोटी सी सेलिब्रेशन ॾिठी। तो इंशाल्लाह वॾो प्रोग्राम थींदो अनक़रीब। अञा माजिद जो हिकिड़ो नंढड़ो रहियल आहे अब्दुल समद जेको तमामु ॾिंगो हरकती आहे। सो उनजो जंहिं महिल कूस थींदो पोइ लाॻी थो प्रोग्राम थींदो धमाके सां सम्झो था। सो हिन खे थोरो मतिलबु तकलीफ़ थी वई यूरन में इन वजह सां असांजी ईअं कराए छॾीसीं। बहरहाल
इन जो पंहिंजो तोराए जो रसम तोराए जो असां वटि सुठो प्रोग्राम थींदो आहे, मतिलबु असांजो रवाजु आहे हिकिड़ो, सम्झो था न। बतबाट थींदो आहे, सभु मिट माइट ईंदा आहिनि। सो हिन खे थोरी तकलीफ़ थी वई, ॿियो त टाइम वग़ैरह सेटिंग न हो थियल, गर्मियूं हुयूं हिन वजह सां प्रोग्राम वग़ैरह न थी सघियो। सो इनशाला पोइ ॾिसूं हाणे हिन ई सियारे में थो थिए या सियारे खां पोइ थो थिए, जंहिं महिल समन जो सिस्टम कटिबो त पोइ ॿिन्हिनि नंढड़नि जो धमाके सां प्रोग्राम कबो इनशाला। सो अॼु पाण हिते व्लॉग कयूं था एंड, ऐं उमेदु आहे कि असांजो व्लॉग तव्हांखे सुठो लॻो हूंदो, पसंदि आयो हूंदो। जो सुठो लॻो आहे, पसंदि आयो, महिरबानी करे लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कयो, सुठा कमेंट कयो। भाईजान कमेंटूं छो नथा कयो, ऐं कमेंट में पंहिंजी राय ज़रूरु ॿुधायो। सो हाणे जो असांखे इजाज़त, माशाअल्लाह, दुआउनि में यादि, अस्सलाम वालेकुम, लव यू ऑल।